नादरीन सिजावल खां गुलाम चंद सिंधी जी रपट मूजिब सिजावल जे सरवेच नगर लॻे ॻोठ खमीसो खान पठाण में पीअण जे पाणी जी खोट सबबि 5000 जी आबादी रखंदड़ ॻोठाणा जर जो पाणी इस्तेमालु करण ते मजबूर। जर जो ख़राब पाणी इस्तेमालु करण सबबि सवें ॻोठाणा गुर्दनि जी बीमारी में वठिजी विया आहिनि, जॾहिं त ॻोठ जे भरिसां वर्ल्ड बैंक जे तरफ़ां वाटर सप्लाई जी स्कीम पिणु मिलियल आहे, जेका पब्लिक हेल्थ जी बेध्यानी सबबि गैरफाल हुजण करे नाकारा थी वई आहे। पब्लिक हेल्थ जे नाहिल इंजीनियर ऐं बाअसर माण्हुनि मिली भगत करे हथ सां ॻोठाण जो पाणी बंदि करे छॾियो आहे। वाटर सप्लाई अंदरि 60 खां वधीक सोलर सिस्टम जूं प्लेटूं लॻल आहिनि, जेके वाटर पंप जे मोटर खे हलाइण जे लाइ लॻाई वयूं आहिनि, पर अफ़सोस हिकु ॾींहुं बि पाणी जी मोटर चालू न कई वई आहे। मशीन ऑपरेटर हर महीने घर वेठे मुफ़्त जो पगार खणी रहियो आहे। इन सिलसिले में ॻोठ खमीसो खान पठाण जे रवासीन मोहम्मद आदम पठाण, मोहम्मद हनीफ पठाण, मोहम्मद खान पठाण, ज़ाहिद अहमद पठाण, राजा रियाज़ अहमद पठाण, सोफ़ी आशम पठाण, रहम ॾिनू पठाण, गुलाम मुस्तफ़ा पठाण, वफ़ा बाबू पठाण ऐं ॿियनि मसवारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी मुलवस बाअसर माण्हुनि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, ॻोठाणनि सां इंसाफ़ करे पीअण जो साफ़ पाणी मुहैया करे ॾिनो वञे ऐं गैरफाल वाटर सप्लाई स्कीम खे फ़ाल कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। हर ख़बर अव्हां जी पहुच ताईं। ॾिसंदा रहो सरफ़ ऐं सरफ़ STV न्यूज़।